इब्तिदा उस मालिक के नाम से जो दिलों के राज बेहतर जानता है। जैसा कि कोविड की वजह से हमारे इदारे बंद हो चुके हैं, मगर हमने मायूसी नहीं की है। हमने अपना काम जारी रखा है, तालीम का शऊर जारी रखा है, तालीम हम देते रहेंगे। इसी तालीम के अज़म से हम नई कोशिश में जारी और सारी हैं। टेस्ट की प्रिपरेशन, बेसिक लेक्चर्स हम आपको अपने चैनल मोटिवेशनल स्किल्स बाय सूफी सर के थ्रू आप तक पहुंचाते रहेंगे। आप देखें कि ना देखें, मगर हम पहुंचाते रहेंगे। इसी तरह से आज का हमारा टॉपिक है फ्रैक्शन। फ्रैक्शन सिंधी में कहते हैं इसको अणपूर, यानी इनकम्प्लीट। ठीक है, फ्रैक्शन के दो टाइप्स होते हैं, एक होती है कॉमन फ्रैक्शन, दूसरी होती है डेसिमल फ्रैक्शन। फ्रैक्शन में से लास्ट टाइम जो है पीएसटी की टेस्ट में जो हमारा एक क्वेश्चन आ चुका है, उसी टाइप का हम एक एग्जांपल ले रहे हैं, यानी एग्जांपल नंबर 1 ले रहे हैं कि उसमें 82% कैन बी written as in decimal fraction। डेसिमल फ्रैक्शन, फ्रैक्शन का हमने पहले लेक्चर कर दिया है, वो पहले हमारा यूट्यूब पर पहले से मौजूद है। अब हम एक्सरसाइज कर रहे हैं टेस्ट प्रिपरेशन के हिसाब से, इसलिए हमें सिंपल सवाल उठाएंगे और सिंपल सवालों को हल करते जाएंगे। हमें मालूम है कि 82% यानी परसेंट को हम जैसे एक्सप्लेन करते हैं 82 डिवाइडेड बाय 100। ठीक है, ये हो गया हमारा कॉमन फ्रैक्शन में, ये सवाल हमारा हल हो गया कॉमन फ्रैक्शन में। मगर ये हमें बोल रहा है डेसिमल फ्रैक्शन में लाना है, यानी 82 को आप 100 से क्या करेंगे, डिवाइड करेंगे। ठीक है, रफ वर्क में आप क्या करेंगे, 82 को आप 100 के साथ डिवाइड करेंगे। ठीक है, 100 का टेबल 82 पे नहीं जाएगा। ठीक है, क्या करेंगे, हम 0 लगाएंगे, 0 के साथ पॉइंट लगाएंगे, इसको 0 लगा देंगे। ठीक है, 100 का अब लगेगा यानी 820 हो गया, यानी 100 का टेबल 8 टाइम लगेगा, पॉइंट के बाद 8 आ गया। ठीक है, 8 टाइम लग गया, अभी 800 अपॉन, यानी 820 में से 800 गए यानी 20 बचे। ठीक है, क्योंकि हमने पहले पॉइंट दे दिया है, अब 0 हम दूसरी लगा सकते हैं। 200 हो गए, यानी 100 को अब 2 टाइम्स हम करेंगे तो यानी 200 आ जाएगा। 100 ये आपके पास आ गया 0.82 हमारे पास ये आंसर आ गया डेसिमल फ्रैक्शन में। अच्छा, अब हमारे पास एक टर्म आता है कि पॉइंट के बाद कितने 0 लगा सकते हैं, यानी अगर टेबल नहीं जा रहा है तो उसका क्या मतलब होता है, अगर हमारे पास हमने पॉइंट दे दिया है, पॉइंट देने के साथ साथ काटते हैं, 0 लगाने के बाद अगर हमारे पास, अगर यहाँ पर हमारे पास टेबल नहीं लगेगा, जितने भी 0 लगाएंगे ऊपर 0 नहीं लगाएंगे, क्योंकि हमने डेसिमल लगाया हुआ है। अगर डेसिमल नहीं लगाते, सिंपल में कोई फॉर्म बड़ा सवाल आ जाता है हमारे पास, तो उसमें क्या करेंगे, ऊपर 0 लगाते हैं। ठीक है, ये आप पॉइंट ध्यान में रखेंगे। ये हमारे पास आंसर आ गया, यानी सिंपल फॉर्म में आ गया डेसिमल फ्रैक्शन में। हिन टाइप जो सवाल असांजे पास्ट पीएसटी पेपर में अची चुको आहे, त हुन में माना ॿियो सवाल हुयो, मे बी हुजे 72, मूंखे सम्झ में नथो अचे पियो, 72 हुजे, 70% ऑफ can be 70% can be written as in decimal fraction or decimal form। हिन टाइप जो सवाल को लास्ट टाइम अची चुको आहे पीएससी पेपर में। ठीक आहे, तव्हां केतिरी तरीक़े सॉल्व कंदो, सिंपल आहे। हाणे जेसिताईं ताईं मां पहिरियों सम्झाए चुको आहियां मथे सवाल में, त 72% जो मतिलबु हूंदो आहे परसेंट, यानी डिवाइडेड बाय 100। इहो तव्हां डेसिमल कॉमन फ्रैक्शन में जवाब अची वियो। जेकॾहिं 72 अपॉन 100 सां कयोसीं, ठीकु आहे, त तव्हां जेकॾहिं इहो ई सवाल चवे 72% जेको आहे तव्हां कन्वर्ट कयो वञी करे कॉमन फ्रैक्शन में, तव्हां सिर्फ़ु 72 अपॉन 100 कंदो। ठीक है, 72 अपॉन 100 कंदो, हे भी तव्हां जवाब आहे। जेकॾहिं सिंप्लीफाई थिए थो त तव्हां हिनखे सिंप्लीफाई बि करे जेकॾहिं तव्हां ऑप्शन में हे जवाब आहे तव्हां हिनखे टिक कंदो। जेकॾहिं हिनखे सिंप्लीफाई थिए डेसिमल फ्रैक्शन में करण लाइ छा कंदो,
72 के तव्हां रफ वर्क यूज़ करे सघो था सिंपल 72% यानी मल्टी डिवाइडेड बाय 100 72 डिवाइडेड बाय 100 हेती तव्हां कॉमन फ्रैक्शन ठीक आहे। हाणे असां रफ वर्क में कयूं था हिते असां 100 हाणे 100 जो कोड़ो 72 ते न लगंदो आहे न लगण जे करे छा कंदासीं असां 0 पॉइंट हणंदासीं ठीक आहे पॉइंट हयोसीं हिते असां 0 चाढ़ींदासीं अंदर हाणे थियो 720 हाणे 720 खे 100 जो टेबल लगंदो हाणे 100 जो 700 ते हणंदासीं जेकॾहिं 7 दफ़ा लगंदो ठीक आहे 7 दफ़ा लगो 700 जवाब अची वियो। हाणे 720 मां 700 विया तव्हां घणा बचा 20 जवाब बचो ठीक आहे। हाणे 20 ते 100 जो कोड़ो न लगंदो जंहिंजे करे जेकॾहिं असां पॉइंट न हणो आहे पॉइंट असां ॾिनल आहे पॉइंट न हणो आहे त पोइ असां हिते 0 ॾियूं आहे हिते बि 0 ॾियूं आहे पर असां पॉइंट हयो आहियूं जंहिंजे करे असांजी रक़म नंढी आहे पर तंहिंजे करे असां मथे 0 न ॾींदासीं सिंपल हिते असां 0 ॾेई सघूं था जेके असां हिते खोड़ो लॻी थो वञे। हाणे 100 जो खोड़ो 2 दफ़ा लगंदो 100 100 2 दफ़ा लगंदो यानी 200 अची वियो ठीक है 0 थियो यानी 0.72 छा जवाब आयो 0.72 या इन के मानू 0.72 भी चवंदा आहिनि अॻियां पॉइंट जे अॻियां 0 कांस्टेंट हूंदो आहे कंहिं बि अमाउंट जे अॻियां 0 हुजे इहो कांस्टेंट हूंदो आहे जेकॾहिं हीअं आहे त बि ठीकु आहे हीअं त बि ठीकु आहे पर असल हे काउंट थींदो आहे हे ई हूंदो आहे पर हे बि माना ॻाल्हि साॻी आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां अची सघे थो कॉमन में अचे तव्हां हिन खे कंदव जेकॾहिं तव्हांजो डेसिमल में अचे थो हिन में कंदो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हे तव्हांजो कॉमन में थो अचे 82/100 जेकॾहिं वधीक तव्हां सॉल्व कंदव त 4 ॾूं 8 1 ॾूं 5 ॾूं 10 0 मिसाल तो तव्हांजो 41/50 भी तव्हांजो जेकॾहिं कॉमन फ्रैक्शन में जेकॾहिं तव्हांखे सवाल घुरे इहो ई सवाल तव्हांखे कॉमन फ्रैक्शन में तव्हांजो हे आंसर थींदो हे बि अची वेंदो ऐं तव्हांजो 82/100 हाणे हे अचे त बि ठीकु आहे हे अचे त बि ठीकु आहे ऑप्शन जेकॾहिं हिन ॿिन्ही में कोई बि हिकिड़ो जवाब अची थो वञे तव्हां ॿई जवाब तव्हांजा कॉमन फ्रैक्शन में हे हूंदो डेसिमल फ्रैक्शन में तव्हांजो जवाब हे हूंदो अहिड़ी तरीक़े सां डेसिमल फ्रैक्शन में तव्हांजो जवाब हे हूंदो कॉमन फ्रैक्शन में तव्हांजो जवाब हे हूंदो अहिड़ी तरीक़े सां जो बि एग्जांपल था कयूं पिया 3 नंबर एग्जांपल था खणूं पिया पाण हिन में बि तव्हां शॉर्टकट मां समझाए सघां थो मिसाल तो तव्हां 82 आहे न डिवाइडेड बाय 100 सिंपल आहे 82 डिवाइडेड बाय 100 हाणे जेकॾहिं असां हिनखे पॉइंट ख़तम कयूं घणा डिजिट आहिनि 2 डिजिट आहिनि ॿिनि खां पोइ 1 आहे 2 डिजिट ख़तम करण लाइ छा कंदासीं हिकु ॿिनि खां पोइ असां हिते पॉइंट हणंदासीं ठीकु आहे हिते पॉइंट हणंदासीं मतिलबु अॻियां 0 हणंदासीं मिसाल तौर ते तव्हां 0.82 हे तव्हांजो जवाब अची वियो सिंपल में 0.82 अगर आपको इसी टाइप का कोई भी सवाल आ जाए सिंपल में कितने भी ऊपर डिजिट दिए हो मिसाल तौर पर ये आपको दिए गए हैं 820% कैन बी रिटन एज डेसिमल फ्रैक्शन। अब आपको क्या करेंगे 820 को क्या करेंगे डिवाइड यहाँ पे सॉल्व करेंगे नंबर 2 है सॉल्यूशन करेंगे आप लोग क्या करेंगे 820 डिवाइडेड बाय 100 यानी ये 2 डिजिट है 2 के बाद 1 है अगर हम ये 2 डिजिट ऊपर लेके जाते हैं तो क्या होता है 1 2 के बाद क्या लगाएंगे पॉइंट लगाएंगे यानी आपके पास जवाब आ जाएगा 8.20 ये आपका डेसिमल में आ जाएगा शॉर्टकट आप करेंगे 1 सेकंड के अंदर आपको जवाब मिल जाएगा यानी 3 एग्जांपल हम उठा रहे हैं कोई भी है 720 ठीक है डेसिमल फिर ये परसेंटेज इसको आप डेसिमल में कन्वर्ट करेंगे क्या करेंगे आप लोग 720 को क्या करेंगे डिवाइडेड बाय 100 करेंगे यानी 2 के बाद पॉइंट है सिंपल आ गया 7.20 ये आपके 20 या 20 ठीक है ये आपका आंसर आ गया। अगर आपको इसको वेरीफाई करना है तो क्या करेंगे आप लोग सिंपल में क्या करेंगे ये आ गया 820 को क्या करेंगे 100 के साथ डिवाइड कर लेंगे यानी 100 का डबल पढ़ेंगे 8 मरतबा ये हो गया 800 ठीक है ये 0 में 0 गया 0 बचा 2 में से 0 गया 2 8 में 8 गए 0 यानी 20 के बाद अब हमारे 100 का टेबल 20 पे नहीं लगेगा क्या करेंगे हम पॉइंट लगाएंगे और 0 यहाँ पे लगाएंगे क्या आ गए 200 आ गए 100 को 2 टाइम करेंगे तो 200 हमारे पास आंसर आ जाएगा ठीक है 200 में 200 गए 0 यानी 8.2 2 के बाद 0 कांस्टेंट होता है पॉइंट के बाद जो भी नंबर आता है नंबर के बाद जो होते हैं 0 होते हैं यानी 2 जो होता है 20 पैसे होता है ठीक है पैसों में से आप 0 लगाए नहीं लगाए वो कांस्टेंट ही समझा जाएगा यही आंसर आ गया हमारे पास यही आंसर आ गया सिंपल एक यानी एक वन स्टेप में आप लोग आसानी के साथ ये सवाल कर सकते हैं। एक और एग्जांपल ले रहे हैं हम अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां 480% जेकॾहिं हिते कैन बी रिटन एज डेसिमल फ्रैक्शन ठीक है डेसिमल फॉर्म में जेकॾहिं करणो आहे छा कंदासीं सिंपल में वन स्टेप में मां तव्हांखे सम्झाए चुको आहियां मल्टीपल जेको परसेंट जो मतलब छा आहे डिवाइड बाय 100
480 डिवाइडेड बाय 100 हाणे बस 0 साइन खत्म कंदा छा कंदा देवे पॉइंट देखणी लाइ वेंदा सिंपल में आगे 0 आ त छा कंदा 4.80 हे असांजो आंसर जो डेसिमल फॉर्म में थियो ठीक है जेकॾहिं को अहिड़ो को सवाल थो अची वञे सिंपल असां छा कंदासीं जेकॾहिं अची थो वञे 620% जेको तव्हांखे हिन में डेसिमल फॉर्म में लिखो छा कंदासीं सिंपल कंदासीं सॉल्यूशन 620 डिवाइडेड बाय 100 घणनि खां पोइ आहे ॿ डिजिट आहिनि ॿिनि खां पोइ कंदासीं सिंपल अची वियो 6.20 असांजो आंसर जो 20 या 2 जेकॾहिं ऑप्शन में तव्हां वटि 6.2 थो अचे इहो बि ठीकु आहे 6.20 थो अचे इहो बि ठीकु आहे ॿई ऑप्शन तव्हांजा सही आहिनि छो त पोयां हुनजे 0 हूंदो आहे कांस्टेंट आहे माना टे डिजिट पोयां हूंदा आहिनि इहे लिखिया न वेंदा आहिनि पोयां 0 इन वैल्यू न हूंदो आहे मतिलबु 20 या 2 जेकर अॻियां 0. जेकर 6.02 हुजे त उहो तव्हांखे 0 लिखंदो बाक़ी पोयां वारो 0 भले न बि लिखो या लिखो तव्हांजो उन सां वैल्यू सां फ़र्क़ु न पवंदो माना हे 20 पैसा ई काउंट थींदा हे बि 20 पैसा आहिनि हे 20 पैसा ठीकु आहे हे तव्हांजो आंसर अची वियो हाणे जेकर असां इन ई खे चए जेकर इहो सवाल चवे थो असां इन ई सवाल खे असां चेंज कयूं था असां जेकर चऊं त जेको आहे 480% can be written as in common fraction ठीक है कॉमन फ्रैक्शन में करे त पोइ हाणे सवाल कीअं कंदासीं असां 400 ठीक है 80 डिवाइडेड बाय 100 हिकु त तव्हांजो कॉमन फ्रैक्शन में हे अची वियो 480 डिवाइडेड बाय 100 इहा पहिरीं शिकिल जी अची वई ठीक आहे पर हिनखे जेके तव्हां सॉल्व करणु चाहियो त हिनखे वधीक सॉल्व करे सघो था हिकु आंसर तव्हांजो अची वियो ठीकु आहे 480 तव्हांजो हिकु आंसर हे तव्हांजो हिकु आंसर अची वियो 480 डिवाइडेड बाय 400 डिवाइडेड बाय 100 हिकु तव्हांजो हे आंसर अची वियो ठीकु आहे हाणे जेकॾहिं 0 हिनजी 0 वई मथे बचो 48 हाणे 5 ॾूं 10 2 1 2 2 2 4 4 2 8 24 हाणे मथे थी वियो 24 अपॉन 5 हे सिंप्लीफाइड फॉर्म आहे हे तव्हांजी कंप्लीट जेका आहे डेसिमल कॉमन फ्रैक्शन जी फॉर्म आहे हे तव्हांजी सिंप्लीफाइड माना वधीक सॉल्व करे असां ही शइ जेकॾहिं ऑप्शन में तव्हांखे हे ऑप्शन अचे थो त बि तव्हांखे ठीकु हूंदो हे अचे थो त बि तव्हांखे ठीकु हूंदो जेकॾहिं तव्हांजो अचे बोथ ए एंड बी ॿई जवाब अचनि था तव्हांजा ॿई आंसर सही रहंदा ठीकु आहे मां उमेद कयां थो तव्हांखे जेको लेक्चर सम्झ में आयो हूंदो वधीक को सवाल हुजे हिन सवाल हिन टॉपिक मां तव्हां आसानी सां पुछी सघो था बिना कंहिंजी जॻह ते असांजे मोटिवेशनल स्किल्स बाय सुविशर खे लाइक कंदा कमेंट कंदा शेयर कंदा रहंदा त जीअं असांजी वीडियो तव्हां ताईं वधि खां वधि पहुचंदियूं रहनि ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी थैंक यू दुआनि में यादि महिरबानी